मुंहिंजो नालो जान मोहम्मद वाढो, ज़ात जो मल्हा, वेठल शेख रहियो। 4 ॾींहं 5 ॾींहं में दरवाज़ो तयारु थींदो आहे। पोइ मिड़ई असां पंहिंजे हथ जी महिनत कंदा आहियूं, कुझु उन रंग भरींदा आहियूं, सभु किसा असां पाण कंदा आहियूं। डिज़ाइनूं पाण रखंदो आहियां, अञा ॿियूं बि डिज़ाइनूं हूंदियूं आहिनि, कई डिज़ाइनूं आहिनि, जेतिरी जहिड़ो इस्तेमालु करी। कमु मूंखे 20-25 साल थी विया आहिनि। असांजी बुनियादो पैप वाढो हो त मुंहिंजा भाउ हुआ, भाउ खां पोइ उहो मरी विया, तंहिंखां पोइ वरी आउं पाण शुरू थियो आहियां कम ते। अञा मुंहिंजो छोकिरो पाइनि, मुंहिंजा 2 छोकिरा बि कमु कंदा आहिनि। न को असांजी ख़ानदान वाढनि जो। दरवाज़े जो पोइ जेतिरी तारीख़ूं लॻनि पोइ उन हिसाब ते तारीख़ 1200-1300 हले थी। हा लॻाराईंदा, जेके शौक़ीन आहिनि सो ठाराइनि था, की जंहिंमें जेतिरी पहच आहे